अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां सां वॾी अपडेट शेयर कंदा हलूं। जी हाँ दोस्तों, ग़ुलाम हुसैन ड्रामे जी शूटिंग मुकमिल थी चुकी आहे। शूटिंग जे दौरान ड्रामो रुकियल हुयो ऐं जो 47 इन जो जेको अॻिते एपिसोड हुया उहे न पिया अचनि, 31, 32। हाणे ग़ुलाम हुसैन जी शूटिंग हली रही लगातार। शूटिंग जे करे इहो ड्रामो रुकियल हुयो ऐं ड्रामो जी शूटिंग दोस्तों काफ़ी मुकमिल थी चुकी आहे। ग़ुलाम हुसैन ड्रामा सीरियल ग़ुलाम हुसैन केटरिन वारनि ड्रामो उनकी शूटिंग काफ़ी मुकमिल थी चुकी है। एडिटिंग हली रही है दोस्तों। तमाम जल्द यो ड्रामो हल ईंदो, या हिन हफ़्ते या अॻे हफ़्ते इन जो 31 ऐं 32 एपिसोड अची वेंदो। थी सके तो जैं टाइम ही तव्हां वीडियो ॾिसी रहा हुजो तेसी ताईं मतां 31 एपिसोड ग़ुलाम हुसैन जो अची भी वियो हुजे। छाजे करे वीडियो मतां तव्हां वटि देर ताईं पुॻो हुजे देर सां। बहरहाल असां जैं टाइम ही वीडियो रिकॉर्ड करे रहिया आहियूं हिन टाइम ताईं ग़ुलाम हुसैन अञा न आहे आयो। बाक़ी असांखे जेका अपडेट मिली आहे उन जे मुताबिक़ ग़ुलाम हुसैन जी शूटिंग मुकमिल थी चुकी आहे ऐं शूट थी चुको आहे ऐं एडिटिंग में मरहल में लॻो पियो आहे ड्रामो। एडिटिंग जे मरहल खां गुज़रण खां पोइ ड्रामे जो एपिसोड 31 वरी 32 इहे ॿई हली वेंदा। बहितरीनु ड्रामो, सुठो सीरियल ड्रामो आहे ड्रामा सीरियल ग़ुलाम हुसैन। ऐं इन जो जेका भी ड्रामा रिव्यू कंदा आहियूं असां पकी अपडेट पंहिंजी कंफर्म करे तव्हां ताईं पुॼाईंदा आहियूं। अॼु कंफर्म अपडेट तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। उम्मीद आहे दोस्तों ही वीडियोज़ तव्हां एसी ताईं ॾिठो हूंदो ऐं तव्हांखे अपडेट मिली हूंदी ऐं तव्हांखे ख़ुशी भी मिली हूंदी त ड्रामो तमामु जल्द तव्हां ताईं पुॼण वारो आहे ग़ुलाम हुसैन। ॿी तरफ़ हवेली जी अपडेट भी गॾो गॾु ॾेई छॾियूं। हवेली ड्रामे जो दोस्तों साम्हूं वीडियो हली रहियो आहे, जी शूटिंग मुकमिल थी चुकी आहे। हवेली ड्रामो भी नए हफ़्ते यानी सूमर खां पोइ ऐं हली वेंदो। सूमर यानी मंडे खां पोइ उनजो 47 एपिसोड हली वेंदो। लाइक शेयर सब्सक्राइब ज़रूरु कंदा।